नाज़रीन, मटियारी में सरकारी मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ अॼु ॿिए ॾींहुं बि स्कूलनि ऐं ऑफिसनि जी तालाबंदी कई वई आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे बाबू ख़ासि खेली। जी बाबू। मटियारी में सिंध एम्प्लॉइज अलायंस जे मरकजी सदर मटियारी समेत पूरे ज़िले जा तैलीमी इदारा स्कूल कॉलेज मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसनि जी मुकमिल तालाबंदी करे कम छद हड़ताल कई वई है। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पेटे अॻुवाणनि ऐं उस्तादनि पारां मेन प्राइमरी स्कूल समेत मुख़्तलिफ़ स्कूल की तालाबंदी कई वई है। ॿिए तरफ़ ऑल रेवेन्यू एम्प्लॉइज एसोसिएशन पारां ॿिए ॾींहुं भी जेको ऑफिसनि जी तालाबंदी करे इल्मदीन मेमण सिंगार शाह सईद शेख ॿियनि जी अॻुवाणी में DC ऑफिस जे गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। जॾहिं त गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज में पिण सप्लाई अॻुवाणनि मुलाज़िमनि कारियूं पटियूं ॿधी एहतिजाज जी जेको मुज़ाहिरो पिण कयो। गस्ता अॻुवाण मोहम्मद आचर ख़ासकेली ऐं ॿियनि जेको सो मुतालबो कंदे चयो आहे त फौरी तौर ते पेंशन रूल वापसि वठी जेके असांजा जाइज़ ॿिया जेके मुतालबा आहिनि उहे फौरी तौर ते हल कया वञनि। ॿी सूरत में जेको तहरीक जारी रहंदी। जी बाबू, अवां जी मेहरबानी।